الرحمن الرحيم ومن الناس من يشري نفسه ابتغاء مرضات الله والله رؤوف بالعباد صدق الله مولانا العلي العظيم। मुझा प्यारा दोस्तों, भाइयों, बुजुर्गों, गौसिया मस्जिद में अचण वालों, जीअं त महबूब जे मीलाद जो महीनो आहे, आशिक़नि जी ख़ुशीअ जो महीनो आहे, जॾहिं रबीउल अव्वल शरीफ़ जो चंड नज़र ईंदो आहे, जेको ईमान वारो हूंदो आहे, जेको मोमिन हूंदो आहे, मोहब्बत वारो हूंदो आहे, जेके मदीने वारे साईं सां मोहब्बत हूंदी आहे, जेको मदीने वारे खे पंहिंजो सम्झंदो आहे, उन जो त रत वधी वेंदो आहे। वरी जो सुभान अल्लाह। छो माण्हू निमाज़ पढ़े, रोज़ा रखे, निमाज़ पढ़ी पढ़ी निरड़ घसाए छॾे, रोज़ा भली रात जो नफ़िल पढ़े, ॾींहं जो रोज़ो रखे, इहा इबादत अल्लाह जी करे, रोज़ानो लख या 5 लख दफ़ा अल्लाह जो ज़िक्र करे, अल्लाह अल्लाह, पर तेसी ताईं इबादत उनजी क़बूल ई न पवंदी जेसी ताईं उनजे दिल में इश्क़ मुस्तफ़ा न हूंदो। ऐं काफ़ी थी चुको आहे, बस सिर्फ़ 2 आशिक़नि जा वाक़िया तव्हांजे आरो बयान थो कयां। मदीने वारे साईं जे ग़ुलामनि जा, परवाननि जा, दीवाननि जा, मस्ताननि जा वाक़िया अहिड़ा आहिनि जे ईमान वारी दिल सां, ज़ाहिरी कननि सां न, अंदर वारनि कननि सां ॿुधंदे त इंशाअल्लाह दिल ठरी पवंदे। सल्लल्लाहु अलैहि या उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जी नज़र, हज़रत ख़ब्बाब जेको नबी सोने जो ग़ुलाम आहे, उन जी पुठीअ मुबारक ते नज़र पई आहे। हज़रत उमर जी नज़र उन पुठीअ ते पई जेका पुठी ज़ख़्मनि जे निशाननि वारी हुई। फारूक आज़म पूछा तो करे, ए ख़ब्बाब, ते निशान छाजा आहिनि? हज़रत ख़ब्बाब चवण लॻो, ओ उमर, हे निशान उन वक़्त जा आहिनि जॾहिं तूं अञा मुस्लमान न थियो हुए, तो कलमो न पढ़ियो हुयो, तूं नंगी तलवार खणी मदीने वारे साईं खे शहीद करण जे लाइ हले। मां उन वक़्त मुस्लमान हुयसि, ग़ुलाम हुयसि। मक्के जा काफ़िर बाग जे टांडनि ते मूंखे सुहारे छॾींदा हुया, बाग जे टांडनि ते जॾहिं मूंखे सुहारींदा हुया, मुंहिंजी पुठीअ जी खल सड़ंदी हुई, मुंहिंजे जिस्म जी चर्बी पखिड़जी वेंदी हुई, जंहिंसां टांडा उछामी वेंदा हुया, मां बेहोश थी वेंदो हुयुसि। पर रब्बे काबा जो कसम आहे, जॾहिं मुंहिंजी अखि खुलंदी हुई, सभ खां पहिरियां मुंहिंजी ज़बान मां निकिरंदो हुयो, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत उमर, हज़रत ख़ब्बाब जो जॾहिं इहो दर्द भरियो इश्क वारो मोहब्बत दास्तान ॿुधो आहे, फारूक आज़म जे अखियुनि मां लुट वही आया आहिनि, ॻोढ़ा लॻी आया आहिनि। हज़रत उमर चवे थो, ओ ख़ब्बाब, इन पुठीअ
दा कमीज के हटाए इन पुठिए जी मां ज़ियारत कया जेका रसूलुल्लाह जे इश्क में बाग में चलाई वयाए गंदा मुंह पेरन तोड़े लख लगन आमुर आमुठी न बचे तोड़े छिपू पेर छिन विंदी दा पिरियन छुट्टी जात न पाया अजसा मुसलमान सदायूं था नमाजों पढ़ूं था कलमों पढ़ूं था पर अदा ओ सिंध कालू दीवारा इबादत में मज़ो इबादत में सुकून इबादत में लुत्फ तनाई दो जदा मन मोहब्बत मुस्तफा सा भरपूर हुजे नबी जो गुलामा ओहद जी जंग जारी हुई काफरन मुझे सोने हबीब ते हमलो कयो हजरत ज़ियाद बिन सकल कुछ अंसारी असहाबन सां गॾिजी सोने नबी जे करीब आयो हिक हिक थींदा सहाबी शहादत माणींदा विया पर जो जिस्म रतो रत कंदा विया महबूब मुस्तफा जे वार के तकलीफ पहुंचण न ॾिनाओ लजपाल नबी के अज़ियत पहुंचण न ॾिनाओ जान कुर्बान कयो सिर फिदा कयो हजरत ज़ियाद बिन सकन जख्मी थी ज़मीन ते किरियो जिस्म सारो जख्मन में चूरा जिस्म रत में रंगीना आखिरी पसाद आयन सजे निहारे तो वरी खबे निहारे तो वरी सामो निहारे तो दिल में चवे तो त आखिरी वक्त में जे महबूब जो दीदार थी वने त दिल पर जो दीदार दिल खोले गया सुभान अल्लाह एना होना निहारे किसी चवे पियो निगाहों को तेरी सूरत की प्यास रहती है तेरे बगैर किसी चीज की कमी तो नहीं तेरे सिवा तबीयत उदास रहती है सारो चरण महबूब गुजरन था इन असहाबी जी नजर मुझे सोने हबीब ने पैया निगाह करम कयो अज तवाजो गुलाम तवाजे नाले ते पंहिंजी जान कुर्बान करे रहियो सुभान अल्लाह गुलाम तवाजो तवाजे नाले ते जान कुर्बान करे रहियो मुझे महबूब जराइन जो आवाज ॿुधो सुना महबूब वेझो वचन था हे बेरंदो करीब वियो जो सिर मुबारक महबूब जे कदमन ते रखे ऐं चवे तो फुस्तो बे रब्बिल काबा फुस्तो बे रब्बिल काबा फुस्तो बे रब्बिल काबा काबे जे रब जो कसम अज मुझे मन जी मुराद पूरी थी वई जो जहानन जे सरदार जे कदमन ते पाक पैगंबर जे कदमन ते पंहिंजी जान कुर्बान करे रहियो के आशिक जो सिर यार दा नजराना ते यार दे कौलाए महबूब दी मर्जी है गल लावे या ठुकरावे वो जन्नत दी नहीं ख्वाहिश
छो मदीने वाले साईं फरमायो तहां को मानू तेसी तई मोमिन नथो थी सके जेसी तई मां मोहम्मद उनके उनजे अबे अम्मा खां उनजे औलाद खां ऐं सभिनी माण्हुनि खां वधीक प्यारो न लॻा फरमायो जेकर चओ था त मोमिन बणजो त पंहिंजे माउ पीउ खां वधीक मूं नबी सां मोहब्बत कयो पंहिंजे औलाद खां वधीक मूं नबी सां मोहब्बत कयो सभिनी इंसाननि खां वधीक मूं नबी सां मोहब्बत कयो वरी जो सुभान अल्लाह इश्क़ हबीब केर हज़रत बिलाल खां पुछा लगे उमैया बिन खलफ काफर मगर सुभान अल्लाह बिलाल जी ज़ुबान ते हर दम अहद अहद जा नारा हुया सुभान अल्लाह मदारज नबूवत में आए जने मदीने वाले साईं दुनिया दा ज़ाहिरी पर्दो कयो आ त हज़रत बिलाल मदीने जे हेडा बजे दर्शन चले बेताब ऐं बेकरार हुई रहियो माण्हुनि खां पुछा थो करे अदा अवां मुंहिंजो महबूब किथे ॾिठो आहे ॿुधायो मुंहिंजो आका किथे आहे मुंहिंजो सोनो किथे आहे मुंहिंजो यार किथे आहे इन कम में रोदो वधे नेठ मदीनो छॾे मुल्क शाम जे शहर में वञी रहियो आहे साल पूरो रोदे गुजरी वियो ताहू कते गुजरी वियो महबूब जी जुदाई में एक रात ख्वाब में सुने सरदार मदनी ता मोहम्मद मुस्तफा जी ज़ियारत नसीब थिस साईं करीम फरमाता ओ बिलाल ही केड़ी जुदाई आए छा तुजी दिल असा जे मिलण जले नथी घुरे हज़रत बिलाल के जीअं जो सुजागी दिया रात जोरी लबे के या रसूल अल्लाह चई ताची ते सवार छनता सुभान अल्लाह रात दी सफर कंदे मदीने पाक में जना पहुतो आ त मदीने जे माण्हुनि में शोर बर्बादी हो नंढड़ा ॿार अमड़े खां पुछा करण लगा अम्मा महबूब जो पाको बिलाल त आयो आ मगर महबूब असा जा कदर ईंदा नबवी में अचे तो मस्जिद नबवी दा कोशा जाच कई मगर महबूब नजर न था अचन उजरन में बिठाई मगर महबूब ज़ाहिर तरह नजर न था अचन मज़ारे अनवर दे अचे तो रोई अर्ज करे तो या रसूल अल्लाह मुखे मुल्क शाम मां घुरायो वरी जॾहिं इते पहुतुसि तव्हां पर्दे में आयो या रसूल अल्लाह केड़ी जुदाई आई केड़ी रोए को पियो अर्ज को करे सुभान अल्लाह जेही जाते ही पानी मारो चनजी उजत हो त प्रियसी मुंह कमीणी केड़ी असुल का आर्य जाम जे आऊं पले पे पूजा पाइन पैर में ते जुती ना सारे वेगी के जिनके की रहा ये होए पियो अर्ज़ड़ा करे पियो मदीने जा माण्हू हज़रत बिलाल वटि गॾु थिया ऐं चवण लॻा बिलाल अॼु उहा बांग चई ॿुधा जेका रसूलुल्लाह जे दौर में चवंदो हुए हज़रत बिलाल चवण लॻो ए मदीने वारो जॾहिं बांग में चवंदो हुयसि अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह त मुंहिंजा सोना महबूब मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं हूंदा हुया अॼु उहा बांग
कंदा रहिया बिलाल इनकार कंदो रहियो ओ साहबन पाण में सलाह कई त बिलाल वञो हसनैन करीमैन खे हसन ऐं हुसैन खे वठी अचो उहे बिलाल खे चवंदा बिलाल बाग चवंदो छो जो बिलाल आशिक़ अहल बैत रसूल आहे जॾहिं हसनैन करीमैन आया हज़रत बिलाल हसन हुसैन खे ॾिसंदे उन्हनि खे चुमण लॻो शहज़ादन चयो ओ बिलाल अॼु उहा बाग पढ़ी ॿुधाए जेका नाना साईं जे आॾो पढ़ंदो हुए हज़रत बिलाल चवण लॻो शहज़ादा मां तव्हांजी फरमाइश कीअं रद्द कयां अवां जिते चवंदो मां उते बि बाग चवंदुसि ओ हज़रत बिलाल खे ॿार खां वठी ऐं मस्जिद नबवी जी छत ते वठी आया त हिते बि बाग जो इश्क जे मद वाली बिलाल महबूब जे परवाने बिलाल जी बाग जा लफ्ज़ अल्लाहु अकबर जॾहिं मदीने जे फ़ज़ाउन में गूंजण लॻा त माण्हुनि खे मदीने वारे साईं जो दौर यादि अची वियो माण्हू घरनि खां ॿाहिरि निकिरी आया पर्देदार औरतूं ॿाहिरि निकिरी आयूं नंढड़ा ॿार ॿाहिरि निकिरी आया के जायुनि जी छत हर पासे रोज हुयो शोर बर्बाद थी वियो आशिक़ खे उन जाइ ते वयो कैफ़ चढ़ी ॻाल्हियूं कंदे यार जो ॻोढ़ा पियस गड़ी काजा अंग अड़ी जीअं छुटा पट छड़ी पिया बिलाल जो दर्द भरियो सोज भरियो आवाज ॿुधो त माण्हू रोइण लॻा सुॾका भरण लॻा नंढड़ा ॿार अमड़ियुनि खां पुछा करण लॻा अम्मा महबूब जो पागो त आयो मगर असांजा हो तो हुज़ूर दिलनि जा सुरूर कॾहिं ईंदा जॾहिं बिलाल अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चयो त हिक पल में हज़ारे आऊं निकलियूं सुका निकता बिलाल फिराक रसूल में मोहब्बत रसूल में दार करे किरियो आ त बेहोश थी वियो आ मदीने में शोर अजीब शोर बर्बाद थी वियो हर अख महबूब जे इश्क में आली मुंहिंजा मिठा महबूब सां मोहब्बत रखो मोहब्बत पंहिंजे निशाननि सां सुञाती वेंदी आहे मोहब्बत वारा परे खां पधरा हूंदा आहिनि मोहब्बत वारा पंहिंजे महबूब जो हुकुम मञंदा आहिनि जेको पंहिंजे महबूब जो हुकुम न मञे उहो कहिड़ो आशिक़ चइबो नाले जो आशिक़ चइबो आशिक़ त पंहिंजे महबूब जो मुतीअ हूंदो आहे आशिक़ चवंदो आहे त हर उहो कमु कयां जेको महबूब खे वणे उहो कमु असुल न कयां जिते महबूब नाराज़ थियनि साईं करीमन जी मोहब्बत जे निशाननि मां हिकु निशान ही बि आहे जंहिं ॻाल्हि खां मदीने वारे साईं मना कई आहे उहा असांखे ॾूह खां वधीक कड़ी लॻे जंहिं ॻाल्हि खे महबूब पसंदि कनि था उहा असांखे माखीअ खां बि वधीक मिठी लॻे साईं करीमन फरमायो वमन अहया सुन्नती फक़द अहब्बनी वमन अहब्बनी कान मई फिल जन्नत जंहिं मुंहिंजी सुन्नत खे जियारियो उन मूंसां मोहब्बत कई जंहिं मूंसां मोहब्बत कई उहो जन्नत में मूंसां गॾु हूंदो कहिड़ा कहिड़ा महबूब सां गॾु थियण था चाहियो महबूब जो दीदार थी वञे मदीने वारे साईं जो त वलियनि जी लिस्ट में तुंहिंजो नालो लिखजी वञे तुंहिंजो नालो वलियनि जी लिस्ट में लिखजी वञे अल्लाह वारनि जी लिस्ट में ओ मिठा महबूब जो दीदार तॾहिं थींदो जॾहिं पंहिंजे चेहरे ते मोहम्मदी बाग सजाईंदे नमाज़ पढ़ंदे
मदीने वाले साईं के दुरूद पढ़ दे। अल्लाह ताला असा के मदीने वाले साईं जी मोहब्बत अता फरमाए। महबूब सा महबूब जे बचड़न सा इश्क करण की तौफीक अता फरमाए। शद जियो महबूब की गुलामी में ऐ मौत महबूब की गुलामी में नसीब थे। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ऐलाना असानी अल्हम्दुलिल्लाह हिकड़ी भेड़ मुकम्मल थी चुकी है सालाने उर्स जले मातरी शरीफ ऐ बी भेड़ जा तकरीबन घणा माण्हू थिया 15 माण्हू थी विया आहिनि। बाक़ी 8 माण्हू अञा खुटनि था। अगरि कंहिंखे हलणो हुजे